अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे किपरो खां क़ाइमु ख़बर ईंदा हलूं। 2 ॾींहं अॻु पेरूमल पुलिस हथां मारिजी वियल अली हैदर रूंजो वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। नौजवान अली हैदर रूंजो जे वारसनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां शहीद चौक ते धरणो हयो वियो। वधीक तफ़सील ॾींदो किपरो खां हक़ सच न्यूज़ जो रिपोर्टर असद अली बोरज़र। जी असद अली, इन हवाले सां वधीक तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, 2 ॾींहं अॻु पेरूमल हद में पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए किपरो वासी अली हैदर रूंजो खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। संदसि वारसनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सरवरी जमायत जे माण्हुनि अली ॾिनो ख़ासि कली अकबर मरी अब्दुल जब्बार जोड़े जो ख़ुदाबख़्श दर्स ऐं 2 शहरनि पारां शहीद चौक ते एहतजाज कंदे चयो त अली हैदर खे पुलिस गिरफ़्तार करे हुई। 5 ॾींहं खां पोइ संदसि वारसनि खां पैसनि जी घुर कयऊं। पैसा न मिलण ते पेरूमल जे हद में कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए खेनि क़त्ल करे छॾियऊं।